सिंगर धनराज भीर छोटा गेट कराची वारा रिकॉर्डिंग कई आहे शहजाद बेरिया टाउन वारे। अज तारीख़ पहिरियों महीनो 2025 अरबेलो शायर रामू सिपाही जी बेहतरीन शायरी। अचो तो दोस्तों ॿुधूं तमाम बेहतरीन। वाह वाह पई हलचल तुंहिंजी मूंखे ॿुधाए तोखे वॾेरो माण्हू को चाहे। ख़बर पइजी वई फैशन सां तुंहिंजी यारी आहे रईसन सां। ख़बर पइजी वई फैशन सां तुंहिंजी यारी आहे रईसन सां। पई हलचल तुंहिंजी मूंखे ॿुधाए तोखे वॾेरो माण्हू को चाहे। ख़बर पइजी वई फैशन सां तुंहिंजी यारी आहे रईसन सां। ख़बर पइजी वई फैशन सां तुंहिंजी यारी आहे रईसन सां। में तितर पिंजरो माण्हू नीअ जो मैन तू मिठड़ो। कच्छ तुझी में तितर पिंजरो माण्हू नीअ जो मैन तू मिठड़ो। गॾु रे वालो बिना लाइसन सां तुंहिंजी यारी आहे रईसन सां। गॾु रे वालो बिना लाइसन सां तुंहिंजी यारी। पई हलचल तुंहिंजी मूंखे ॿुधाए तोखे वॾेरो माण्हू को चाहे। ख़बर पइजी वई फैशन सां तुंहिंजी यारी आहे रईसन सां। ख़बर पइजी वई फैशन सां तुंहिंजी यारी आहे रईसन सां। ही कलाम लिखियो आहे असांजो मशहूर शायर अलबेलो रामूमल सिपाही। वेठल ॻोठ वयो दड़ो लग शहर खेपरो। बुध देवराज दीवाना। नई मोटर साइकिल गाड़ी हथ में काटन कपड़ा घुमी तो ठठ में। नई मोटर साइकिल गाड़ी हथ में काटन कपड़ा घुमी तो ठठ में। बई खीसा फुल पैसन सां तुंहिंजी यारी आहे रईसन सां। बई खीसा फुल पैसन सां तुंहिंजी यारी आहे रईसन। बई हलचल तुंहिंजी मूंखे ॿुधाए तोखे वॾेरो माण्हू को चाहे। ख़बर पइजी वई फैशन सां तुंहिंजी यारी आहे रईसन सां। ख़बर पइजी वई फैशन सां तुंहिंजी यारी आहे रईसन सां। दोस्तन के ॿुधाईंदो हलां त आऊं जो सिंगर धनराज भीर छोटा गेट कराची। कलाम के वध में वध पसंद कयो आहे मुंहिंजो भाउ ट्रैक्टर ड्राइवर चंदर कुमार। आशिक़ ॾिसी नाले वारे मिसरे में छा थो चवे। रामू सिपाही सच लिखियो आहे वही दड़े वारे वक़्त ॾिठो आहे। रामू सिपाही सच लिखियो आहे वही दड़े वारे वक़्त ॾिठो आहे। तूं उम्र गुज़ारी ऐशन सां तुंहिंजी यारी आहे रईसन सां। उम्र गुज़ारी ऐशन सां तुंहिंजी यारी आहे रईसन सां। पई हलचल तुंहिंजी मूंखे ॿुधाए तोखे वॾेरो माण्हू को चाहे।
ख़बर पइजी वई फैशन सां तुंहिंजी यारी आहे रईसन सां ख़बर पइजी वई फैशन सां तुंहिंजी यारी आहे रईसन सां